ॾियारी माता जी जय। हिकु तो शाहूकार हूंदो जो धंधे में घाटा अची पियसि ऐं एॾा घाटा अची पियसि जो उन्हनि खे खाइण लाइ न बचो। कपिड़ा पुराणा पाए करे सड़क ते घुमण लॻो, उन वटि रोटी कमाइण लाइ पैसो कोन हो। हिकिड़े ॾींहुं चई हाणे घर कीअं हलंदो। हुनजी नुंहुं हिकिड़ी वियल हुई पेके, सा हुते पेकनि में टिकियल हुई, त चई हाणे ॿियो कंहिं मां त आसरो कान्हे, हाणे हुन नुंहुं सां ॻाल्हि कयां। त रस्ते ते नुंहुं खे घुराए करे ॻाल्हि कयईंसि त हीअं हीअं ॻाल्हि आहे बाबा पुट, हाणे घर में खाधे लाइ बि कोन्हे। चईंसि तूं चिंता न कर, सभु ठीकु थी वेंदो। चई कीअं ठीकु थी वेंदो तूं? चई तूं मुंहिंजी मोकल घुरणु अचु। चई कीअं घुरणु अचां, हींअर फटे हाल में कीअं सेणनि में अचां। चई तूं ही चूड़ो वठि, चूड़ो लाहे ॾिनईसि पंहिंजो। चई हाणे तूं वञ, ही विकिणी करे भलो गोरो खणी सुठा कपिड़ा पाए मुंहिंजी मोकल घुरणु अचु। उते काई ॻाल्हि न कई। चई ठीकु आहे। चई हाणे मां वञा थो, वियो घर। सो उते चूड़ो विकिणी कपिड़ा नवां वरितईं, घोड़ो खईं ऐं आयो सेणनि में। नुंहुं जी मोकल घुरईं ऐं मोकल घुरईं त हुननि बि पंहिंजी धीअ खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी ऐं ठाहे जोड़े ॾिनोसि। त आई घर। चई बाबा हाणे हिकिड़ो कमु कर, तोखे जेको बि रस्ते ते मिले, सुबुह सुबुह सवेर उथंदे ई जेकी शइ तोखे मिले उहा खणी खणी उछलजांइ छित ते। चई ईअं छो? चई हा तूं मां तोखे चवां थी, जीअं चवां थी तीअं कर। रोज़ु उछलींदो वियो, जेको मिलंदो हुअसि उहो उछलींदो वियो। हिते राजा ऐलान करायो कि राणीअ जो 9 लखो हार चोरी थी वियो आहे। सो जेको ढिंडोरो पिटाई, जेको मूंखे ॻोल्हे ॾींदो राणीअ जो 9 लखो हार, तंहिंखे मां जेको इनाम घुरंदो उहो ॾींदुसि। सो हिन चयसि हाणे तूं उछलींदो रहो, रोज़ु उछलींदो रहो। जेको तोखे किचिरो मिले, जेको बि साम्हूं मिलई पहिरीं शइ, उहा छित ते उछले छॾिजांइ। ठीकु आहे। हिकिड़े ॾींहुं हुनखे मुअल नांग मिलियो घर जे ॿाहिरि। सो खणी खणी छित ते उछलियईं। हिते जो सुबुह थिए जो हिल जेका 9 लखो हार खणी वई हुई राणीअ जो, सा उहो हार उते उछले ऐं नांग खे खणी वई हली। शाहूकार जी नुंहुं रोज़ वेंदी हुई चक्कर लॻाइण, मथे ॾिठई 9 लखो हार पियो। सो खणी वई राजा वटि। राजा खे चई हीअ आहे 9 लखो हार, हाणे तूं मूंखे इनाम ॾे। चई जेको घुर, जेको खपे। चई मूंखे हिकिड़ी राति लाइ मुंहिंजे सहुरो राजा थिए ऐं सॼे शहर में उंधारो थिए, सॼे शहर में कोई लाइ बती न ॿारींदो, ख़ाली मां ॿारींदसि ऐं मुंहिंजो सहुरो राजा ठहंदो। चई राजा सोचियो ठीकु आहे, हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे, कहिड़ो थो फ़र्क़ु पए। सो उनखे उहो वचन ॾिनई। उहा आई घर ऐं सॼी बतियुनि सां छिमकार करे सॼा घर रोशन करे छॾियईं। सॼो घर रोशनीअ सां भरे छॾियईं, इहे ॿिए सॼे शहर में उंधारो। त राति थी, लक्ष्मी माता आई छिम छिम करे। त लक्ष्मी माता खे चयईं कि तूं असां सां रुठी छो आहीं? चई मां ईअं न रुसंदी आहियां, मां तव्हांजे घर में इन करे नथी अचां छो जो लक्ष्मी माता जो मुंहिंजो उसूल थींदो आहे कि राति जो वार न ठाहिजनि, कड़ो न खड़काइजे, इन करे मां रुसी वेंदी आहियां। त चई हाणे असां सभु मञे, राति जो ॿुआरी न कढिजे, संझा जे टाइम ते वार न ठाहिजनि, कड़ो न खड़काइजे। चई हाणे असां सभु ईअं ई कंदासीं, पर हाणे असांखे अॻे वांगुरु भंडारा भरपूर कर। चई हाणे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, तव्हांजे घर में सॼी रोशनी लॻी पई आहे, ॿियो सॼो उंधारो लॻो पियो आहे सॼे शहर में। मां तव्हां सां ॾाढी ख़ुशि आहियां। हाणे अॻिते खां इहे 3 नियम ध्यानु रखिजो, न झाड़ू लॻाइजे शाम जो, न कड़ो खड़काइजे ऐं न वार ठाहिजनि। हाणे असां सभिनी खे बि अॻिते ध्यानु रखणु खपे ऐं लक्ष्मी माता जी जय जयकार कजे, बतियुनि सां घर रोशन करे ॾीया ॿारजनि। बोल लक्ष्मी माता की जय।